अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल वेरन जी वस्ती कॾहिं ऐं केॾी महिल ईंदो। हिन ड्रामे में अञा ताईं घणी देर लॻंदी। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर वेल जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अव्हांजो बेल निशान करंदो काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों काफ़ी दोस्तनि जूं कमेंटूं पियूं अचनि ऐं काफ़ी दोस्त बि इहो पुछी रहिया आहिनि त वेरन जी वस्ती ड्रामो छो ऐं छाजे करे अञा ताईं नाहे आयो। त असां तव्हांखे चई रहियासीं जेकॾहिं उनजो प्रोमो अची वियो त पोइ तव्हां इहो सम्झी छॾिजो त वेरन जी वस्ती ड्रामो हलायो वेंदो, छो जो अञा ताईं उनजी प्रोमो नाहे आयो। त उनजी प्रोमो जेकॾहिं अची वञे थो त पोइ तव्हां इहो सम्झी छॾिजो त हिन सूमर ते ड्रामो स्टार्ट थियण वारो आहे। अगरि जेकॾहिं प्रोमो न आयो त पोइ तव्हां इहो सम्झी छॾिजो त हाली इन हफ़्ते में ड्रामो नथो हली सघे, यानी ॿियो पोइ वरी ॿियो हफ़्तो ते इंतज़ारु अव्हांखे करिणो पवंदो। उनजे करे तव्हांखे हाली फ़िलहाल प्रोमो जो इंतज़ारु करिणो पवंदो। अगरि प्रोमो न आयो त पोइ तव्हां इहो सम्झी छॾिजो त ड्रामो न हलायो वेंदो हिन सूमर ते। ऐं दोस्तों हिन ड्रामे में ज़बरदस्त अदाकार कमु करे रहिया आहिनि, नाले नाले वारा अदाकार। तो हिन में हाजिन प्रेमी कमु करे रहियो आहे ऐं अज़ीज़ कंपराणी ऐं मजूलाल सतार ऐं ॿिया सिंध जा नाले नाले वारा अदाकार हिन ड्रामे में कमु करे रहिया आहिनि। दोस्तों हीउ तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे ऐं हिन जी पहिरीं स्पेल बि मुकमिल थी चुकी आहे। तो इन ड्रामे जी बि कहाणी डायरेक्टर ज़बरदस्त लिखी आहे ऐं ज़बरदस्त कहाणी आहे ऐं ज़बरदस्त सीनूं आहिनि। हाणे तव्हांखे करिणो आहे प्रोमो जो इंतज़ारु। अगरि प्रोमो अची वियो त पोइ तव्हां इहो सम्झी छॾिजो त वेरन जी वस्ती ड्रामो हलायो वेंदो। दोस्तों उमेद आहे त कहाणी आई हूंदी अव्हांखे पसंदि। असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।